नाज़रीन, बदीन मां एबी जमाली जी रिपोर्ट मूजिब कढण वेझो सिराणी पुलिस स्टेशन जी हद में 2017 में रस्ते तां वेंदे क़त्ल कयल अब्दुल रसूल पुट नूर मोहम्मद मंदरो जे वारसनि अहमद मंदरो, खान मोहम्मद मंदरो ऐं ॿियनि अवामी प्रेस क्लब अॻियां एहतियाजी मुज़ाहिरो कंदे चयो त 2 साल अॻु जवाबदारनि असांजो माण्हू क़त्ल कयो, जंहिंमें हिकु जवाबदार खे सज़ा मिली। हिकु आज़ादु थियल जवाबदार अब्दुल्ला असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहियो आहे ऐं केस तां हथ खणण लाइ धमकाए रहियो आहे। हुननि वधीक चयो त ॼाणायल जवाबदारनि असांजे घरनि ते काह करे असांजा पालियल कुता मारे छॾिया आहिनि, हाणे असांखे बि मारण जी धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असां अहिड़ी शिकायत एसएसपी बदीन खे पिणु कई आहे। सिराणी पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करण लाइ तयारु न आहे। आईजी सिंध ऐं एसएसपी बदीन जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ करे। एबी जमाली, एसटीवी न्यूज़ बदीन। हर ख़बर अव्हां जी पहुच ताईं ॾिसंदा रहो एसटीवी न्यूज़।